अने छोकरा ये बदबू किथां थी अचेव? अरे वो बादल कुछ महसूस कई थोड़ी देर पहला तो अरे बदबू न हुई। न चाचा, मांखे तो अड़ी बदबू महसूस नथी थे। तव्हां नौजवाननि खे नक हुजे त बदबू महसूस थिए नी। हिकु अजीब क़िस्म जी बदबू आहे। ईअं थो लॻे ॼणा 3 ॾींहं पहिरियां का मोल शइ जी बि न। पर हीअ आख़िर आहे कहिड़ी भला जंहिंजी बदबू नक ई साड़े छॾियो आहे। तूं छा पियो ॾिसी बादल? बस चाचा ईअं ई को ख़ासि न। तुंहिंजे मोबाइल मां ई बदबू थी अचे मुंहिंजे ख़्याल में शायदि। चाचा असल में 2-3 ॾींहंनि खां अदीबनि शाइरनि दानश्वरनि हिक ॿिए खे अहिड़ियूं त 7 सुरियूं ॿुधायूं आहिनि जो मज़ा ई मज़ा लॻा पिया आहिनि। हाँ मां बि चवां हिन के गंद किचरे जी बदबू आहे न के मोल जानवर जी बदबू आहे। ही त को गारियुनि जी बदबू आहे जंहिं नक सां गॾु निड़ी ई साड़े छॾी आहे मां।